अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा त हीअ वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी में सम्झ में अची सघे। दोस्तों, जीजा ॻोठ वारनि जो साथ ॾींदो ऐं रिस कमाल ख़ान जूं हमदर्दियूं हासिल करे वठंदो ऐं रिस कमाल ख़ान अना जीजा ते शक कंदो, पर जीजा हिन जो हमदर्दियूं हासिल करे वठंदो ऐं जीजा इहो सोचींदो त मां कमाल ख़ान खे ज़हर ॾेई ऐं उनखे पूरो करे छॾियां। ऐं ओठो ऐं कमाल ख़ान इलेक्शन जे बारे में सलाह कंदा ऐं ओठो रिस कमाल ख़ान खे सुठी सलाह ॾींदो इलेक्शन जे लाइ। ऐं रिस हाकिम ख़ान ऐं रिस कमाल ख़ान इलेक्शन जे लाइ हिकु सीट वठंदा ऐं रिस हाकिम ख़ान उन सीट में रिस कमाल ख़ान खे बीहारींदो ऐं रबन इरादो पको करे छॾींदो त मां रिस कमाल ख़ान खे मारे छॾियां, पर अञा रिस कमाल ख़ान खे मारे कोन सघंदो ऐं रबन जी इहा सोच नाकाम थी वेंदी। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।